जॾहिं बि तालीम जी ॻाल्हि थी थिए त रुॻो ज़ोर ॿ टे शयुनि ते आहे ऐं उहो वाक़ई मां सम्झां थो उहो मसइलो आहे। मसइलो घोसड़ू जे तालीम घोसड़ू उस्ताद मारे छॾियो, पघारूं था खनि, वञनि कोन था, उहो मसइलो आहे। पर हाणे शयूं सुधरियूं बि आहिनि। स्पेशली शहरनि में त घोसड़ू मास्तर घटि हूंदा आहिनि, माण्हू ट्रांसफर कराईंदा आहिनि नंढनि ॻोठनि में ताकी न वञनि। शहरनि में त माण्हू वञनि था, ख़ुदि मुंहिंजा मिट माइट बि आहिनि, उहे त वीचारा पंहिंजी महिनत पढ़ाइनि था। पर मसइलो इहो आहे त रुॻो उस्ताद न आहे न, उहो ई जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई, सिलेबस आहे, किताब आहिनि, तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर आहे, तव्हांखे माण्हुनि खे वेहण जूं जायूं नथियूं मिलनि। हिते कमरा आहिनि जिन में छितरी टिपके या हुन मां चापड़ था किरनि, तव्हांखे हाँ इहो यकीन। शागिर्द इन्हनि खे वीचारा ज़ख़्मी न थी वञनि। या मां ॾिसंदो हाँ आहियां, हाँ असांजो जेको आहे दोस्त, उहो उस्तादु आहे। हाणे उहे जेके मूंखे पंहिंजी क्लास जूं तस्वीरूं मोकिलींदो आहे, उहो त वाक़ई लॻंदो आहे त 40 साल पुराणो उहो ई ब्लैक बोर्ड आहे ऐं उहो ई चाक सां लिखनि था। माना उहो चेंज न थियो आहे। जॾहिं स्कूल ठहियो हूंदो अॼु खां 40 साल पहिरियों, उहो उहो ई आहे उनजी बिल्डिंग। उन में मजाल आहे जो का उन में का मेंटेनेंस। त इन्हनि सभिनी शयुनि खे सॼी, माना मां इहो त चवणु चाहियां, तव्हां खां पुछण बि चाहियां थो त रुॻो हिकिड़ी शइ न आहे, माना सॼे निज़ाम तालीम खे उन में पैसे विझण जी ऐं उन में तब्दीली जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदा चओ त पैसे विझण जी ज़रूरत खां वधीक पैसे खे सही तरीक़े सां ख़र्च करण जी ज़रूरत आहे। तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां त मुंहिंजो डिस्ट्रिक्ट आहे मटियारी, जिते आउं करियां। तव्हां खे ॿुधाया त 10 किलोमीटर जे रेडियस में तव्हांखे 4 हायर सेकेंडरी जा इदारा, 4 हायर सेकेंडरी इदारा, जिन में हर कंहिं में 20-25 टीचर्स अपॉइंट थियल। अच्छा, 10 किलोमीटर जे रेडियस में 4 इदारा जेके आहिनि से तव्हांजा आहिनि ऐं उन्हनि 4 इदारनि में शागिर्दनि जो तइदाद 100 बि। ठीकु आहे, तव्हांजो एॾो वॾो रिसोर्सिस जो वेस्ट पियो थिए। तव्हांजा हेॾा वॾा टीचर्स कैंप तव्हांखे ॾियनि था। तव्हां हिकिड़ो इदारो करियो, उनखे पावरफुल बनायो। उन में तव्हां जेका ॻाल्हि पे कई, तव्हांजा 4 बेकार इदारा जंहिंमें इंफ्रास्ट्रक्चर न हुजे, जंहिंमें बिल्डिंग न हुजे, जंहिंमें लैब्स न हुजनि, जंहिंमें लाइब्रेरीज़ न हुजे, जंहिंमें प्ले ग्राउंड न हुजे, जंहिंमें ऑडिटोरियम न हुजे, 4 अहिड़ा इदारा ठाहे छॾियो। इन खां तव्हां हिकिड़ो इदारो ठाहियो, उनजी कैपेसिटी जेका आहे सा बहितर कयो। त ॻाल्हि इहा आहे त इहो ज़रूरी कोन्हे को त घणो पैसो विझण सां त के शयूं बहितर बि थी। ॻाल्हि इहा आहे त पैसो त ख़र्च कीअं था करियो। तव्हांजे मुख़्तलिफ़ इदारनि जो पाण में कोऑर्डिनेशन की, मुख़्तलिफ़ मिनिस्ट्रीज़ जी पाण में कोऑर्डिनेशन की आहे। अच्छा, उन खां पोइ तव्हां उन्हनि इदारनि जो आउटपुट छा आहे, उनखे तव्हां मॉनिटर करियो पिया या कोन था करियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि से उनखे तव्हांखे मेंटेन करणियूं पवंदियूं, ॾिसणियूं पवंदियूं। तव्हांखे उनजो आउटपुट, तव्हांखे इदारनि जो बि आउटपुट, हेतिरो पैसो ख़र्च थिए पियो, निकिरे छा पियो, मिले छा पियो असांखे, उन मां छा निकिरे छा पियो, जेको प्रोडक्ट जेका निकिरे पई, और प्रोडक्ट कहिड़े क़िस्म जी आहे। त उहे सभु शयूं जेके आहिनि से हा, छो त असां वटि वरी विच में मां सम्झां थो त उन्हनि जी माण्हुनि जी नियत सही। असां वटि पोइ इहो थी वियो, स्पेशली डायस्पोरा में जेके ॿाहिरि था रहनि, त हर शइ जो हल इहो आहे त बाबा वारो कयो, चंदो कयो, स्कूल अडॉप्ट कयो। माना बाबा स्कूल तव्हां अडॉप्ट कयो था, पोइ त सिंध गवर्नमेंट चए थी त बाबा स्कूल तव्हां भले खणो, उस्ताद असांजा हूंदा, सिलेबस असांजो हूंदो, ॿिया कम तव्हांजा हूंदा, पैसा तव्हां भरंदव ॿिया। त उन में त इहो को हल त कोन्हे। ॿियो घणा असां स्कूल अडॉप्ट कंदासीं। ऐं प्राइमरी मां सम्झो को 4 लख स्कूल आहिनि, घणा असां एडॉप्ट ऐं कयूं बि त पोइ हिन जो मक़सदु त असां त उहो जीअं चवंदा आहिनि त फ्री चिट था ॾियूं पंहिंजे गवर्नमेंट खे, त उहा सुधारा न आणियो। असां वेठा आहियूं, असां पंहिंजो पैसो जेको कमायल आहे उहो एडॉप्ट कंदासीं स्कूलनि खे पढ़ाइण में। न आउं हिकिड़ी थोरो हिन में हिकिड़ी आउं एडॉप्ट करण खां वठी आउं उन्हनि खे चवां थो, सो यूएसए में हिकिड़ो माण्हू वेठो आहे, उहो पैसा ॾेई एडॉप्ट करे स्कूल जो को इम्पैक्ट कोन्हे। तव्हांजी जेका कम्युनिटी आहे, जंहिं कम्युनिटी में उहो स्कूल फंक्शन करे थो, जेसिताईं उहा उनजी मालिकी नथी करे, तेसिताईं तव्हांजी तइलीम कोन सुधरे। मसलन मुंहिंजो ॿार जे स्कूल में पढ़े पियो, जेकर आउं पाण स्कूल नथो वञा, आउं स्कूल खे नथो ॾिसां त उहो टीचर अचे थो या कोन थो अचे, या इंफ्रास्ट्रक्चर्स आहिनि या कोन अचनि, आउं पाण उनजी मालिकी नथो करियां, त इहो कोन थी सघंदो। इहो अप्रोच ई ग़लति आहे त को ॿाहिरि करे उन्हनि स्कूलनि खे एडॉप्ट करे। ठीकु आहे, तव्हां स्कॉलरशिप्स डेवलप करे सघो था, जेके मेरिटोरियस ॿार आहिनि तव्हां उहे ॾेई सघो था। तव्हां पंहिंजनि स्कूलनि में उहे प्रेफरेंस ॾेई सघो था, कंप्यूटर ॾेई सघो था, ॿियूं शयूं ॾेई सघो था। हिन में को ग़लति कोन थो सम्झां, पर जेसिताईं जंहिं कम्युनिटी में उहो स्कूल एग्ज़िस्ट करे थो, कम्युनिटी उनखे ऑन कोन थी करे।
उहा उन जो हिसाब कोन थी रखे, उहा मिट टीचर्स माइट पाड़े वारा जंहिंजा उहे पाड़े अची वारा अचनि ॾिसनि त बाबा छा थो थिए, उस्तादु अचे थो पढ़े थो नथो थिए, को मसइलो आहे त उन मसइले खे पाण हल कनि, कुझु विझनि उन में, ॿारनि जूं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ थियनि, ड्रामा थियनि, प्ले थियनि, उन में वञनि ॾिसनि ॿारनि खे यकीन इनकरेज उन्हनि खे कनि। थियनि। ॾिसो जे तव्हां वटि USA में हिकिड़ी पेरेंट्स टीचर्स जो हिकिड़ो शायदि हूंदो आहे, एसोसिएशन, रोल बि हूंदो हा, आहे, पीटीए चवंदो एसोसिएशन्स हूंदियूं आहिनि, अहिड़ी अहिड़ी हिते बि आहिनि, कागज़नि में आहिनि, पर फाल आहे। कोन्हे। अच्छा, ठीकु आहे। ठीकु आहे। अच्छा, त इहो जेसिताईं तव्हांजी कम्युनिटी पंहिंजनि इदारनि खे, बल्कि स्कूल न, हॉस्पिटल्स खे, ॿियनि इदारनि खे ओन कोन कनि, उहा ठीकु उन्हनि ते उन्हनि खे पंहिंजो कोन सम्झनि। अच्छा, हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे न, त तव्हांजा जेके पढ़ियल लिखियल माण्हू, इंफ्लुएंशियल माण्हू, जेके मतिलबु आउं सरकारी स्कूल में पढ़ियो, मूंसां गॾु मां 7 8 में मखतूम अमीन फ़हीम जा पुट पढ़ंदा हुआ, जेके MNA हूंदो साॻे स्कूल में असीं पढ़ंदा हुआसीं। अच्छा, असां सां गॾु अमीर बि पढ़ंदा, ग़रीब बि पढ़ंदा, मखतूम जा ॿार पढ़ंदा, मुरीद जा ॿार बि पढ़ंदा हुआ, पील बि पढ़ंदो, बागड़ी बि पढ़ंदो, सभु हिकिड़े स्कूल में पढ़ंदा हुआसीं। हाणे इहो पियो थींदो वञे त जेके माण्हू सोसाइटीअ में को रोल करे सघंदा, उन ॿार सरकारी स्कूल में पढ़े कोन थो, तंहिंजे करे हू इहो बि वॾो उन सां, मसइलो थी वियो आहे। त तव्हां वटि हिकिड़ी जेका त हायरार्की थी जिन डेवलप माण्हुनि थी वई वटि आहे। असुर रसूख़ आहे, टाइम आहे, उन्हनि जा ॿार त उन्हनि स्कूलनि में वञनि कोन था, त हुननि खे कहिड़ी पई आहे त स्कूल आहे, हले हा, थो कहिड़ी नथो पई आहे, हले, त हुनखे कंदा आहिनि, पढ़णु अचे थो कहिड़ो नथो सिलेबस अचे। आहे, छा थो थिए, हा,